अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अवां ॾिसंदा त रईस कमाल ख़ान खे पंहिंजे वॾे भाउ रईस गफ़ार ख़ान जे अचण जो ख़ौफ़ हूंदो ऐं ओठे खे चवंदो त ओठा अदा साईं जी हाणे जल्दी वापसी थींदी ऐं रईस गफ़ार ख़ान अचण शर्त मुंहिंजे कयल कमनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदो ऐं मूंखे ख़तमु करे छॾींदो। रईस कमाल ख़ान वॾी कोशिशि कंदो त हू पंहिंजे वॾे भाउ रईस गफ़ार ख़ान खे वापसी महल रस्ते ते ई ओठे हथां ख़तमु कराए छॾे। ऐं ॿिए जॻह ते तव्हां ॾिसंदा त मरियम पठाणीअ खे ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई, पर पठाणी जी ज़िंदगी हुई जो हू बची वई। पर हाणे पठाणी इहो ई सम्झंदी त हुनखे ज़हर ॾेई मारण वारो रईस कमाल ख़ान ई आहे। पर इहो कमु रईस कमाल ख़ान जो न बल्कि मरियम जो आहे, छो त मरियम चयो पठाणीअ खे ज़हर ॾेई मारे छॾियां ऐं पोइ आउं रईस कमाल ख़ान सां शादी करे वेही रहां। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदा त रबन जी माउ रबन खे चवंदी त जेको असांजो घर बर्बादु थियणो हुयो सो थी वियो। हाणे जेकॾहिं तो ज़ालिम रईस कमाल ख़ान जे ख़िलाफ़ सख़्त क़दम न खयो त आउं तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं जेकॾहिं पहिरियों दफ़ा असांजे हिन चैनल ते आया आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।